मस्जिद जो निकाल हो न उन कुरान मुझे साम्हूं आ बाह कुजे उहे मुंह में छंडा पियो हणे उन गंदे पानी जा। पुलिस वारो वीचारो जो आयोसे वो नौकरी वारो माण्हू मुलाजिम अची हितों वरते चे तू छा कंदो मया तू भी जुआरी आ न जे न बाबा खुदा जो खौफ कर मां तो वुजू थो कया नमाज ते थो वञा। हाणे हो ईद जी नमाज भी कोन पढ़ंदो हो ज़ालिम जड़ी लठ वगी ऐं मोजरो खजो त गटर जी भी न के पाक पानी पंहिंजी जाते पलीत पानी गटर वाले सां वुजू करे पियो। मां चयो असां रिवायतरम कुछ कोन कयो इन्हनि जे डंडे कमाल कयो। खुदा के मनो अल्लाह जो नालो तो ये बुराइयों छो था पान भी हराम खाओ बच्चन के हराम खारायो को जुआ चंगो कम छा तो फरमाए कुरान छाचे लैन शकरतुम लअज़ीदन्नकुम कुरान फरमा तो शुक्र कयो त वधायाओ वलैन कफरतुम इन अज़ाबी लशदीद कुरान फरमा तो मुझे नेमत जी नाशाकरी कंदाओ कदर न कंदाओ अज़ाब कंदो माव अज़ाब जी छा माना ओ जेका नेमत नी थमाव खसे वठंदो माव शुक्र कयो त वधायाओ फरमा तो कुरान मा यफअलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम कुरान में फरमा तो शुक्र भी कंदाओ ईमान भी अथव मारा बो छो अज़ाब क्या तवा के शुक्र कयो त वधायाओ फरमा तो कुरान वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरम मिनल जिन्नि वल इंस लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अनाम बल हुम अज़ल कुरान फरमा तो असां घणा जिन्न इंसानन मां जहन्नम जे ला तैयार कया आहिनि घणा वेंदा जहन्नम में साईं केर वेंदा जहन्नम में कुरान तो फरमाए अखियुनि जे हूंदे अंधा कननि जे हूंदे बोड़ाओ दिल दिमाग जे हूंदे बेसमझ थी विया हे कुरान तो फरमाए जानवर आहिनि पर न जानवरनि जो मक़ाम नथो घटाया जानवर मालिक सुञाणंदो आहे न मालिक न सुञातो। अबा 18,000 मखलूकात के कहीं पैदा कयो आ अबा कहीं ठायो थन कुत्ते के कहीं ठायो आ एक मानी सुबह एक मंझंद एक रात कुत्ते के मालिक विझंदो आ कसम तवला जो कुत्तो छितो थींदो आ मुल्क फटे डाड़े वरी भी फिरी भला जे मालिक जे दर ते अचे थो इन मालिक ठायो थो कि न अला ठायो थो पर वो हिकड़ी मानी थोड़ी न वा मुल्क फटे डाड़े वरी भी फिरी मालिक जे दरवाजे थे तो अचे मानो भी फटींदो जानवर भी मालिक जो सगीर साम्हूं ईंदुसि पुछ लुटका हेठ तो करे रब तो फरमाए अड़े छो चरियो थी पियो आ कुत्ते के तो न ठायो आ ठायो मां थमास 18,000 मखलूकात मां इज्जत वारो इंसान इंसानन मां वरी इज्जत वारो मुसलमान मुसलमानन मां वरी इज्जत वारो मोहम्मद अरबी जो उम्मतिया फरमा तो कुरान एड़ो दिनो मां किताबन जो सरदार काबो एड़ो दिनो मां किबलन जो सरदार नबी एड़ो दिनो मां नबियन जो चीफ सरदार अरे कुरान भी तवां जो भलो काबो भी तवां जो भलो नबी भी तवां जो भलो इन कुरान में फरमा तो तुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास इन कुरान में फरमा तो उम्मत भी तवां भली अबा कुरान भी भलो काबो भी नबी भी उम्मत भी अल्लाह तो चवे ता भला आयो अड़े कुत्तो दर नथो छड़े तो जो तो ठायो कोन दे तू मजाजी मालिक वांदे छत्तो थींदो आ तबे मुल्क फटे डाड़े तुझे दरवाजे ते मां अल्लाह तो तुझो हकीकी मालिक वां कुत्तो तुझो दर नथो छड़े तू मां अल्लाह जो दर छड़े ई अल्लाह जी मयार ना है। हां वरी फरमा तो कुरान नुस्की कुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसियों व दमिल लबनन खालिसा साइगल लिशारिबीन बुधो बुधो कुरान में फरमा तो मेंढे नजर कयो गऊं दे नजर कयो रिढ बकरी दे नजर कयो हिकड़े गेट मां खड़बूसो कटी जो कर पई खाए पर सब शे जा कनेक्शन जुदा करे छड़ियामांस
रत जी लाइन जुदाओ, छेणे जी लाइन जुदाओ, पेशाब जी लाइन जुदाओ, अंदर जो अंदर फिल्टर हणी लबना खालिसा। कुरान फरमा तो खीर खालिस, खीर जूअर खाए तभी बात हिक थस ना बा गलायो, पानी पिए भी बात हिक, सुक्का सावा राशन खाए थी पर अंदर जो अंदर कनेक्शन अल्लाह चो मां जुदा क्या मास। रत जी लाइन जुदाओ, छेणे जी लाइन जुदाओ, पेशाब जी लाइन जुदाओ, अंदर जो अंदर फिल्टर हणी लबना नो खालिसा। कुरान फरमा तो खीर खालिस। जानवर मिलावट कयस, जानवर भी ख़यानत, न रत जो रंग मिलाएस, न पोइ जो, न छेणे जो, न पेशाब जो, जानवर भी ख़यानत न कयस। वरी माशाअल्लाह जने असां तवां हाजिन ऐं निमाज़न जा हथ लगस, 3 किला खीर, 2 किला पानी, पूरा 5 किला। मां खिलण जी त ॻाल्हि कोन कई। नबी से फरमायो, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको असुल शे खे नकुल करे थो, मिलावट थो करे, पोइ कहिड़ी शइ में करे, खीर में करे, अन्न में करे, कंहिं ॿी शइ में। नबी से फरमायो फलैस मिन्ना, मुंहिंजी उम्मत मां जा न आहे, उम्मत मां निकिरी विया ते हड़ वई छा बच। पेशाब जी जाइ बि मथे, तवजो मारे ख्याल कजो, पेशाब जी जाइ बि मथे, छेणे जी जाइ बि मथे, खीर जूं बोतलां बि भरियूं पियूं अथसि, ढक ऐं बुझी बि कोन, वरी बोतल जो मुंहुं बि हेठि। पेशाब जाथे वणेसि कयूं अचे, छेणो जाथे वणेसि लाथियूं अचे। फरमाई मां सम्झायो मांसि खीर मुंहिंजे बाने जी अमानत थई, पेशाब समझी फिटो न कजांसि, पेशाब समझी फिटो न कजांसि। फरमाई देर ही न थी, खबरदार। फरमाई खीर जूं बोतलां भरियूं पियूं, ढक बुझी भी कोन, बोतल जो मुंहुं भी हेठि। पेशाब जाथे वणेसि कयूं अचे, छेणो जाथे वणेसि लाथियूं अचे। मां सम्झायो मांसि खीर मुंहिंजे बाने जी अमानत थई। कुरान में चए थो मां थो पीआरियां, निमक हराम छो थियो आहे? अल्लाह जो नालो अथव, अल्लाह जे दरवाज़े ते अचो। माण्हू दुश्मन पोयां हूंदो आहे न, पोइ माण्हू छा चवंदो आहे, फिलाने जे घर वयुमि या बैठक ते ओताक ते लड़ी वियोमांसि, पाण मरंदो पर साम। असां तव्हांजो वॾे में वॾो दुश्मन अथव शैतान, जेको असां तव्हांखे बाहि ॾिठो वरची वञे। अल्लाह जो नालो अथव, बांग मिले वुज़ू करे इज़त वारी पेशानी अल्लाह जे दर ते घसाए, चओ रब माण्हू माण्हू जी साम वेंदो आहे, माण्हू बि साम न माराईंदो आहे। अल्लाह मां तुंहिंजे घर में तुंहिंजी साम आयो आहियां, मूंखे बाहि खां बचा। मुसलमान माण्हू साम नथो माराए, अल्लाह साम माराईंदो। वरी फरमा तो कुरान, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। कुरान फरमा तो ओ ईमान वाराओ, ढुजो मां अल्लाह खां जी ढुजण जो हक़ अथव, न मरो मगर मुसलमान थी मरो। साईं मुसलमान छा के चइबो आहे? फरमाए अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा क़ाल। मुसलमान उनखे चइबो आहे जंहिंजे हथ ने ज़बान मां ॿियो मुसलमान महफूज़ हुजे। नबी साईं छा फरमायो तो मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ ने ज़बान मां। ॻाल्हायो त सही मां तव्हां सां, तव्हां चढ़ पंहिंजे उथ वेण में पूरा थी विया, ॾिसो था त केरु वञे थो केरु वेहे थो। वञण वारनि खे झल पल कोन्हे, बस का मजबूरी हूंदनि, आया 2 मिंट वेठा वञनि था भले वञनि। तव्हां त ख़्यालु कयो मां ॾे, मां बि घणो वक़्तु तव्हांजो न वठंदुमि, मां तवजो कयो छड़ो। अब छा चो अल्लाह जे रसूल, मुसलमान उनखे चइबो आहे जंहिंजे हथ ने ज़बान मां ॿियो मुसलमान। मुसलमान पंहिंजी जाइ ते, असां तव्हां मूं पाड़ो ख़ुशि आहे, तव्हां मूं पाड़ो ख़ुशि हूंदो बा। ॻाल्हायो त सही। पाड़ो पंहिंजी जाइ ते, अछी ॾाढ़ी वारो अबो, अछे मथे वारी अम्मा, नौजवान पुट जे शरारत खां खाली आहे। अड़े ॾाइण बि 7 घर तारींदी आहे, असां तव्हां ॾाइण खो बि चढ़ी विया। पी मां बि फिटण जहिड़ी शइ आहे। वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। कुरान फरमातो न मरो मगर मुसलमान थी मरो।
छा थी मारो मुसलमानों न खे चइबो आहे जंहिंजे हथ ने ज़बान मां ॿियो मुसलमान महफूज़ हुजे। अब आए रे तव्हां असां कहिड़े नबी ते कलमो पढ़ियो आहे? पढ़ो त सही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ईअं अल्लाह जाने तो जंहिं नबी ते कलमो पढ़ियो आहे उन नबी फरमायो जेको मां सां छिने मां उन सां गंढियां, जेको छिने उन सां, जेको मांखे न ॾे मां उन खे ॾियां, जेको मां मोहम्मद अरबी सां ज़ुल्म करे मां मोहम्मद उन खे माफ़ कयां। फरमा तो कुरान वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास। कुरान फरमा तो कावड़ खे खाओ माण्हुनि खे माफ़ कयो। कुरान छा चयो? कावड़ खे अॼु सको भाउ भाउ खे माफ़ करे थो, हिक पीउ जा हिक माउ जा, हाजी निमाज़ी। इस्लाम ज़ुल्म जो दीन न थो, इस्लाम रहम जो दीन, इस्लाम नफ़रत जो दीन न आहे, इस्लाम मोहब्बत जो दीन आहे। खुदा वास्ते ॿुधो ओ मुसलमानों वाले जीअरे जुदायूं छो था कयो? मौत वारी जुदाई काफ़ी आहे। सक्का भाइर हिक ॿिए जी जीअरे त कोन आया। हे क़ुरान मुंहिंजे साम्हूं मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा, जीअरे त हिक ॿिए जो मुंहुं न ॾिठो, पर मोए बि भाउ भाउ जे मथां न आयो। तव्हांखे नथो चवां मथां चओ, असांखे थो चवे। तव्हां सभु गॾु हिक वटे में था खाओ। दीन छड़ो ॾाढ़ी पटके खे चइबो आहे छा? दीन छड़ो निमाज़ खे चइबो आहे छा? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि, मदीनो फतह करे मक्के में बैतुल्लाह जे साम्हूं वेठो आहे केर? मोहम्मद रसूलुल्लाह। चओ चओ समूरा सल्लल्लाहु मोहम्मदुर रसूलुल्लाह। हाँ सामो बैतुल्लाह चौबाज़ हिज़्बुल्लाह। हिज़्बुल्लाह माना नबी जा सहाबा। सहाबा फरमाइंदा साईं सुमैया जा कातिल सामो बीठा थाओ, अम्मार बिन यासिर जा कातिल सामो बीठा थाओ। सहाबा चवन पिया बदलो वठाउन। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि फरमाइन पिया ला तसरीब अलैकुमुल यौम। ओ मक्के वारो मुंहिंजो कोई तहांडे बदलो कोने। अचो मां मोहम्मद अरबी सब कुछ तव्हांखे माफ़ कयो। वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास। अल्लाह जो नालो थव, अल्लाह जो नालो थव, जीअरे जुदायूं न कयो। थोरन थोरन ॻाल्हियुनि ते बिरादरियूं रिश्ता ख़त्म न कयो, अल्लाह जो नालो थव। जीअरे हिक ॿिए सां कावड़ न कयो। जेको मरी वियो इहो कावड़ जियो न मोटंदो न परचंदो। सक्का भाइर भाउ भाउ खां जुदा, सौट सौट खां जुदा, माइट माइट खां जुदा। जंहिं नबी ते कलमो पढ़ियो अथव साहबा चवन पिया लिहा, साहबा चवन पिया बदलो वठोन। नबी से फरमाइन पिया ला तसरीब अलैकुमुल यौम। ओ मक्के वारो मां मोहम्मद रहमत बणजी आयो आं, मुंहिंजो कोई तहांडे बदलो कोन्हे। मां मोहम्मद तव्हांखे माफ़ कयो। दीन ॾाढ़ी पटके खे न चइबो आहे। खुदा जो नालो अथव, हिक ॿिए खे माफ़ कयो, टोड़ियो न ॻंढियो। नबी साईं फरमायो जेको मां सां छिने मां उन सां ॻंढियां। भाइनि सां बि जहिड़ो आहे। हेॾे ॿुधो वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास। मांखे नथो चवां, उहे चवे थो। कावड़ खे खाओ, माण्हुनि खे माफ़ कयो। वला तनाज़उ फतफशलू वतज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस्साबिरीन। कुरान फरमातो तनाज़ा न कयो, झेड़ा न कयो, ताकत हली वेंदव, कमजोर थी वेंदव, बधी टुटी वेंदव। वस्बिरू सब्र कयो, इन्नल्लाह मअस्साबिरीन। कुरान फरमातो सब्र वारनि सां मां अल्लाह गॾु। छा चए? सब्र वारनि सां मां अल्लाह गड्डा। हेरे ॿुधो नबी से माफ़ी जा लफ़्ज़ चई, वरी नबी से बैतुल्लाह ॾे हथ खयां। जागो था अब तवज्जो आहे न। माफ़ी जा लफ़्ज़ चई, नबी से बैतुल्लाह ॾे हथ खयां। छा फरमायूं? काबे जा रब मां मोहम्मद माफ़ कयो थमान, अल्लाह तू भी माफ़ करे। काबे जा रब मां मोहम्मद माफ़ कयो थमान, अल्लाह तू भी माफ़ करे।
वाह मोहम्मद अरबी तुझी दिल तां कुर्बान अज सको भा भा के माफ न तो करे वाह नबी तुझे कुर्बान तुझे जिस्म तां जान तां दिल तां इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि साहबा माई त मुसलमान आयो नबी ते कलमो पढ़ियो थो त पोइ ये गालियूं अल्लाह अल्लाह जे रसूल सेखारियो नी मनो न मनो तां जी मर्जी नबी से वेठा आहिनि साहबा माई ठवर चूं अचनि पर माई जो मथो घाड़ो आहे फरमान था केरा कंहिंजी न्याणी आ साहबा फरमान था साईं काफिराणी आओ जंग कंदी विढ़ंदी पई अचे साईं जंग जे दौरान माई जी चादर मथे ता लही वई आओ नबी पाक सल्लल्लाहु फरमान पिया ओ साहबी आओ जी साईं धी धी आ तुने काफर जी छो न हुजे मथो घाड़ो न कयोस मां मोहम्मद अरबी जी चादर सां ढकियोस धी धी आ तुने काफर जी छो न हुजे मथो घाड़ो न कयोस मां मोहम्मद अरबी जी चादर सां ढकियोस वञो अमुन मान सां घर पहुचाए अचोस जिए जो न्याणी घर पहुती आओ अबो अम्मा पुछा था करन खबर दे मोहम्मद अरबी जी जमात सां केड़ो बर्ताव कयो न्याणी रोई करे चे पई अब्बा ओ अम्मा अबे अम्मा वट इज्जत महफूज कोन हुई जेड़ी मोहम्मद अरबी जी जमात इज्जत महफूज कई अबे अम्मा वट इज्जत महफूज कोन हुई जेड़ी मोहम्मद अरबी जी जमात इज्जत महफूज कई नबी से फरमान पिया धी धी आ तुने काफर जी छो न हुजे मथो घाड़ो न कयोस मां मोहम्मद अरबी जी चादर सां ढकियोस पाण फरमायो जंग जे दौरान का औरत साम्हूं अचे कुछ न चवजोस न्याणी या न्याणन सां जंग ना है अज तो वेर ऐं पांद भी न्याणन को था वठन अगे न्याणी मेड़ वेंदी हुई तहां वट ना है अल्लाह तां जे इलाके में अमुन अमान जी फिजा कायम करे अल्लाह कंदो तहां वट सुकून हुंदो असां दे त हशरा अल्लाह जाने थो हिको बेड़ी ॾिसूं था बा मुर्स मरी आ हिक औरत मरी वई हिक न्याणी मरी वई जी सिद्धू न्याणन के फायर गोलियूं सीनन में मुल्क घुमूं था इन कुरान जे करे मर्दन अछन डाड़न जा तो सूर बुधूं था पर न्याणन जा सूर बुधी भी अंदर फसी पियो आहे कुरान मुझे सामू ओ मुसलमानो न्याणन जा कदर कयो न्याणन सां ज्यादतियूं न कयो न्याणी निमाणी आ अगे न्याणी मेड़ वेंदी छा चवंदा बा न्याणी सत कुरान मेड़ आई आ बाबा पांद मुर्सन खां कबा आहिनि न्याणन सां पांद नंगन सां न थींदा आहिनि अॼु सिधियूं गोलियूं नंगन खे सिधियूं थियूं लॻनि पाण फरमाया औरत साम्हूं अचेव कुछ न चओस सगीर साम्हूं अचेव नबी से फरमायो साहबा खे काफरन जो मुखालिफ धुर जो सगीर अचेव कुछ न चओजो असांजे सगीरन सां जंग न आहे न्याणन सां जंग न आहे अच्छी ॾाढ़ी वारो को साम्हूं अचेव कुछ न चओस असांजी अच्छी ॾाढ़ी वारे पोड़न सां भी जंग फरमायो असांजी जंग जवानन सां अॼु अच्छी ॾाढ़ी वारो महफूज आहे न्याणी महफूज आहे ॻाल्हायो त सही ऐं ॿिया त पंहिंजी जाइ ते सको भाउ आहे न पुछा करे तुंहिंजी शादीअ में चई मां भेण सां भत न खाईंदो कोन्हे न ॻाल्हायो मां बि साहु पटियां भला असां ॾे त घणो आहे तव्हां वटि न हूंदो अलाह करे तव्हां भला माण्हू अरे छो न चई मां जो भेण सां बिरादरी कोन्हे तुंहिंजो जहिड़ो न्याणनि सां आहे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि जंग जे दौरान मर्द भी कैद थिया मायूं भी ॿुध जाए तवजो कजां जेका बीमारी हुजे वायद उहो थिए जंग जे दौरान मायूं भी कैद मर्द भी हिकड़ी औरत पकड़जी पई जेका पई चवे मूंखे छॾियो मां तव्हांजे नबी मोहम्मद अरबी जी भेण हां छा चई तव्हांजे नबी जी ॻाल्हायो तो समूरा तव्हांजे नबी जी भेण तॾहिं थो बयान कयां त न्याणियूं निमाणियूं अथव न्याणनि जो क़दुर कयो न्याणनि सां ज़्यादतियूं न कयो ऐं न्याणनि खे हक़ ॾियो हक़ भाई रहो त भेणनि खे हक़ ॾियो पीउ रहो त न्याणनि खे हक़ ॾियो पुट लालच जो थी न्याणियूं बग़ैर लालच जे पुट खे न ॾींदे त मुंडी लाहींदी न्याणी खे कुझु न ॾींदे पोइ बि अबे जो लफ़्ज़ न्याणी ज़बान तां न लाहींदी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अल्लाह चे माता जे नबी मोहम्मद अरबी जी भेण हां फरमाया था नबी के भेणा त कोन हूं जे माके वठी हलो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वठी आयुस परे बियारिया माई खे नबी सिंह के फरमायो से एकड़ी औरत कैद कई आओ मर्द भी कैद थिया पर एकड़ी औरत आ जेका चवे थी माता जे नबी मोहम्मद अरबी जी भेण मुखे आजाद कयो नबी सिंह फरमाया वठी अचो आई नबी सिंह फरमायो छा नालो थी जैसे मुझो शीमा नालो आ कहीं जी थी हां चवण लगी सही ताई हलीमा जी थी हां नबी सिंह फरमाया ओ साहबी ओ चे जी साईं बराबर मां मोहम्मद अरबी जी भेण आओ भेणा मुझी आजाद कयो छा चे बराबर मां नबी जी भेण आजाद कयो हेरे अगीना हली शीमा बेही रही फरमायो साहब अचो छो बीठे चे मुझो मुर्स भी कैद में आजाद कयो साहब आया साईं ये तो वरी चवे थी बेन जी सिफारिश थी करे छा थी चवे जे साईं चवे थी मुझो मुर्स कैद में आ उनखे भी आजाद कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था ओ साहबियो जी साईं इन मुझी भेण के आजाद कयाओ पर जंजे ला सिफारिश करे व इनखे भी आजाद कयो हां फरमाइन जे मुर्स के भी आजाद कयो पर जंजे ला मुझी भेण शीमा सिफारिश करे व उनखे भी आजाद कयो छो हे एड़ो घराणो आ जंजा थोड़ा मोहम्मद क़यामत तक लाहे न सकदो मुसलमान तू सक्की भेणन सां ज़्यादतियूं कयूं वेठो सक्किन भेणन जा हक़ खादियूं वेठो चवे तो न्याणन जो जेको नसीब जे घोटकी आदलपुर जा वाणिया लख डेढ़ जो पेटीअ में डाज विझी ॾींदासीं चवंदो त वरी हेॾे नाच जाए कंहिं शइ खां हे क़ुरान चवे थो पुटनि जो बि हक़ अथव न्याणनि जो बि हक़ अथव पुटनि खे बि ॾियो न्याणनि खे बि ॾियो पुट लालच जो थी न्याणियूं बग़ैर लालच ॾे पुट खे न ॾींदे त विढ़ंदी न्याणी खे कुझु न ॾींदे पोइ बि अबे जो लफ़्ज़ न्याणी ज़बान सां न लाई खुदा जो नालो थो न्याणनि सां ज़्यादतियूं न कयो न्याणी निमाणी छा तो फरमाए कुरान तवज्जो मारे ख्याल पीमा आहिनि उहे ॾियनि भाई रहो त भेणनि खे हक़ ॾियो कुरान फरमाए थो वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून न मरो मगर मुसलमान थी मरो मुसलमान छा के चइबो आहे जंहिंजे हथनि ऐं ज़बान मां ॿियो मुसलमान महफ़ूज़ हुजे मुसलमान पंहिंजी जाइ ते पाड़ो ख़ुशि कोन्हे पाड़ो पंहिंजी जाइ ते अछी ॾाढ़ी वारो अबू अचे मथे वारी नबी साईं फरमायो जॾहिं अछी ॾाढ़ी वारो मुसलमान अबा हेॾे मारे ख्याल मां जल्दी ख़त्म थो कयां हेॾे मारे ख्याल कयो नबी साईं फरमायो जॾहिं अछी ॾाढ़ी वारो कोई मुसलमान मां अल्लाह जे साम्हूं दुआ जा हथ खणंदो आहे न उन्हनि जे अछनि वारनि जो मां अल्लाह खे हया ईंदो आहे कीअं खाली मोटायांसि अछी ॾाढ़ी सां मूंखे थो सॾे अछी ॾाढ़ी वारे जे अछनि वारनि जो अल्लाह एतिरो ख़्यालु करे थो नौजवान पुट खे अबे जी अछी ॾाढ़ी अम्मा जे अछे मथे जो हया कोन हे छा आहे ॻाल्हायो समूरा कुरान सचो आहे हे कुरान मूंखे कसम खणण जी ज़रूरत कोन्हे मां नौजवाननि सां ॻाल्हायां थो नौजवाननि खे थो चवां अल्लाह जो नालो अथव अल्लाह जो नालो अथव हथ बि ॿधावां थो पटको मेड़ बि थो कयांव सभु जायूं फिटाइण जूं अथव अबू अमा रहण जी जाइ अथव जलसे जो उनवान बि ईअं आहे न अबे अमा जी सुञाण नबी साईं फरमायो पंजनि शयुनि जो ॾिसण इबादत आहे घणियूं शयूं पहिरियों बैतुल्लाह जी ज़ियारत बैतुल्लाह जी ज़ियारत भी इबादत आहे तवाफ़ अञा मथे तवाफ़ अञा मथे पर जंहिं बैतुल्लाह ॾिठो आहे उनखे ख़बर आहे मर्द त मर्द पर माइन खां बि रड़ियूं निकिरंदियूं आहिनि बैतुल्लाह ते नज़र पवंदी आहे रोई फरमाए तो कुरान अव्वल बैतुन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन कुरान फरमाए तो काबू जहान वारनि जे लाइ हिदायत आहे बैतुल्लाह दुआ कयो अल्लाह तव्हां असांखे बैतुल्लाह जी ज़ियारत कराए आमीन ॾाढा नथा चओ चेथो पाण थे थो मां ॾिसण
चाया अरब जे देश में शल ॾिसां पाण खे इहराम वारे वेस में अर्ज़ पूरो कर तू मौला पाण हिन पेनार जो दिल के घुर्जे थो सदा दीदार दिल बर यार जो वाजिब काबे में जलाल मर्द त मर्द मायूं भी रड़न अल्लाह जो कसम हाजिन के खबर आज के उम्रे ते या हज ते वया हन बाकी न वया हन अल्लाह कंदो वरी वेंदा आमीन नथा चओ कस लगे थी मां त चवंदो आहियां ताक़त जी हूंदे जेको न वयो आहे न उहो ॼण त ॼायो ई कोन्हे बाक़ी हाणे जेको ताक़त न अथसि उहा त ॿी शइ आहे पर हिकिड़ा माण्हू वरी चवंदा आहिनि मुल्क साहब दुआ कजांइ अलाह कंदो वेंदासीं न न इहा मोहबत इन जी अधूरी आहे मां चवंदो आहियां त जेकॾहिं मोहबत थी न पोइ पास ठाराए हथ में कर पोइ ॾिस त रब कीअं थो सॾई बाक़ी तो अञा पास ई कोन ठाराई आहे चवे त मौलवी साहब दुआ कजांइ मुंहिंजी दुआ कुझु न कंदई हाँ सच्ची ॻाल्हि इहा अथव नबी ने फरमायो पहिरियों बैतुल्लाह जी ज़ियारत ॿियो आबे ज़मज़म जी ज़ियारत टियों क़ुरान जी ज़ियारत चौथों अब्बे अम्मा जी ज़ियारत फरमायो प्यार ऐं मोहब्बत वारी नज़र सां जंहिं पंहिंजे अब्बे खे ॾिठो जंहिं अम्मा खे ॾिठो अल्लाह साईं क़बूल पियल हज ऐं उम्रे जो सवाब ॾेई छॾींदुसि फरमायो क़ुरान वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू कज़ा माना फ़ैसिलो कज़ा माना हाणे अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो हिन क़ुरान में कयो आहे वक़ज़ा रब्बुका फ़ैसिलो कयो तुंहिंजे रब क़ुरान थो फरमाए अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना